M6 मोटरवे मेगा स्कैंडल जी जांच लाइ जोड़ियल 3 रुकनी इंक्वायरी कमेटी रुगो नौशरो फेरोज़ ज़िले अंदरि ₹2.5 अरब रुपयनि जे करप्शन जा छिरकाईंदड़ इंकशाफ़ कया आहिनि। दरावड़ न्यूज़ इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट हथ करे वरिती आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त मोटरवे प्रोजेक्ट बाबति ज़मीनुनि जे ख़रीदारीअ लाइ नेशनल हाईवे अथॉरिटी यानी NHA पारां 94 करोड़ 84 लख 98 हज़ार 159 रुपयनि जो हिकु चेक DC नौशरो फेरोज़ खे जारी करे ट्रेज़री में जमा कराइण लाइ चयो वियो, पर DC ताशफ़ैन आलम इहो चेक ट्रेज़री में जमा कराइण बदिरां नेशनल बैंक में पंहिंजे DDO अकाउंट में जमा करायो। 15 जुलाई ते उहे फंड सिंध बैंक जे अकाउंट में मुंतक़िल कया विया। DCअ जो इहो अमल ज़ाब्तनि जी संगीन भञकड़ी हो। रिपोर्ट मूजिबि खातेदारनि खे अदायगियुनि जे नाले ते 3 अरब 53 करोड़ 10 लख 7 हज़ार 159 रुपयनि जा 857 चेक जारी कया विया, जिन मां 3 अरब 40 करोड़ 77 लख 25 हज़ार 270 रुपया कढाया बि विया। खातेदारनि खे बिना नालनि ऐं रिकॉर्ड जे बि ॻरियूं रक़मूं ॾिनियूं वयूं। रिपोर्ट में इहो छिरकाईंदड़ इंकशाफ़ बि कयो वियो आहे त जिन खातेदारनि खे नौशरो फेरोज़ में चेक न मिली सघिया हुआ, उन्हनि खे प्राइवेट माण्हुनि ज़रिए मटियारी घुरायो वियो ऐं उते चेक ॾिना विया। सिंध बैंक जे अकाउंट मां 3 अरब 40 करोड़ रुपया कढाइण लाइ सिंध बैंक शाम 6 वॻे खां राति 11 वॻे ताईं खुलियल रहंदी हुई। रिपोर्ट मूजिबि खमीसो नाले हिक शख़्स जे नाले ते 67 चेक्स ज़रिए 70 करोड़ रुपया कढाया विया। बबलू राम नाले हिक ॿिए खातेदार जे नाले ते 23 चेक्स ज़रिए 29 करोड़ 69 लख रुपया कढाया विया। इंक्वायरी कमेटी पंहिंजे रिपोर्ट में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अब्दुल रशीद ज़रदारी जे किरदार खे बि मशकूक करार ॾिनो आहे। कमेटी सिफ़ारिश कई त स्कैंडल में संदसि मुलविस हुअण जी तस्दीक करण लाइ जांच कराई वञे। एॾे वॾे मेगा स्कैंडल ते कमिश्नर जी ख़ामोशी हैरान कंदड़ आहे। मोटरवे मेगा स्कैंडल में DC मटियारी, SC न्यूज़ सईदाबाद, नौशरो फेरोज़ जो मुख़्तियारकार, तपेदार, ठेकेदार, सिंध बैंक जा ऑफिसर ऐं ॿिया केतिरा ई जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि, जॾहिं त नौशरो फेरोज़ जो DC ताशफ़ैन आलम परॾेह भॼी वियो आहे। करप्शन जे हिन मेगा स्कैंडल जी रुगो एंटी करप्शन ऐं इंक्वायरी कमेटी ई न पर नेब ऐं FIA जा इदारा बि जांच करे रहिया आहिनि। एंटी करप्शन जी टीम DC मटियारी हाउस ते छापे दौरान लखें रुपया हथ करे चुकी आहे। महा करप्शन जे हिन मेगा स्कैंडल जी जांच जो दाइरो 6 ज़िलनि ताईं वधायो वियो आहे। वॾो सवाल इहो आहे त छा अरबे रुपयनि जी एॾी वॾी करप्शन में रुगो कामोरा ई मुलविस आहिनि? छा उन्हनि खे एॾियूं वॾियूं गोभियूं हणण लाइ बाअसर सियासी माण्हुनि जी का बि पुठभराई हासिल न हुई?